नाज़रीन, डेरा मुराद जमाली में ऐवान बिरादरी जे 5 ॼणनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज कयो वियो। वारसनि ऐं शहरियुनि पारां सिंध बलोचिस्तान क़ौमी शाहराह ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। धरणे सबबि रोड ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं बीहिजी वयूं। मुसाफ़िर परेशान थी विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त केस दाख़िल हुअण बावजूदि अञा ताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतजाज जारी रहंदो। नाज़रीन, डेरा मुराद जमाली में ऐवान बिरादरी जे 5 ॼणनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज कयो वियो आहे। वारसनि ऐं शहरियुनि पारां सिंध बलोचिस्तान क़ौमी शाहराह ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। मुसाफ़िर परेशान थी विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त केस दाख़िल हुअण बावजूदि अञा ताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतजाज जारी रहंदो।